मोहम्मद करीम मुझे आडो इंदो आ त मुझे पेट मु आवाज इंदो आ सलातो अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातो अस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। पो बार पाण भी उठंदो आ मुखे महबूब मोहम्मद करीम जे इस्तक़बाल लाइ बुथारींदो आ। भावर चवण लगा इहो वरी कीअं हूंदो, असां तोखे ॿधी था वेहारियूं रसन में, ॾिसो तोखे उथारे भला। आज़माश पिया वठनि, किला खोड़नि था, मुनियूं रखनि था, बीबी साहिबा खे सोढ़ो करे रसन सां ॿधी अहिड़ो तो चुरण पोण जहिड़ी बि कान्हे, वेहारे था छॾनि। अचानक मुंहिंजे आका जी ज़ात बाबरकात जुलवा फरोज़ थिया। बीबी साहिबा जी मुस्तफ़ा ते नज़र पवंदी वई, रसा टुटी विया, ज़ंजीरूं टुटी वयूं, किला निकिरी विया। बीबी साहिबा उथी खड़ी थी। शाह साहब हटाई घोट फरमाए तो न वनियर ॾह ॾावणियो पदरह पैंड पयास जॾहिं पिरी ॾिठास त छिरकछ ना इहे गड़े। जॾहिं प्यारो शेरे ख़ुदा जा हुआ अहिड़ो जाओ जो कसेरा मुयसर न शुद ई सआदत बकाबा विलादत बमस्जिद शहादत। जे ॼमंदो आहे त काबतुल्लाह में, जे वफ़ात कंदो आहे त अल्लाह जे घर में, पर ॼमण सां अखियूं बंदि हल, अखियुनि ते हथ हल। अबो अम्मा हथ हटाइनि था त अखियूं पूरियूं पियो आहे, गणतीअ वरायो आला, अखियुनि में तकलीफ़ आला, दर्द आला, सूर आहे। नबी करीम सां ॻाल्हि कई वई आहे, अञा मुंहिंजे हबीब नबूअत जो ऐलान बि कोन कयो आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अली मुंहिंजे हथनि में जो पाण ई अखियूं खोलींदो। सही छा सबब आहे? पाण करीमन फरमायो त अम्मा जे पेट में अली कसम खणी आयो आहे त दुनिया जे तख़्ते ते एसी ताईं अखियूं न पटींदुसि जेसी ताईं मोहम्मद करीम जो दीदार न कंदुसि। मां ॿाहिरि वलियुसि, अलीअ साईं खे ख़बर आहे, हाणे मुंहिंजे हवाले कयो, मुंहिंजे झोलीअ में ईंदो, पाण ई शेरे ख़ुदा अखियूं खोलींदो। अली से अली चो सुभान अल्लाह। असदुल्लाह अल गालिबा, शेरे खुदा है, बहादुरा, एड़ो बहादुरा, खुदा जो कसम जा बच्चा भी बहादुर हन। सादात कराम जी निशानी थव, सैयद बुज़दिल न हूंदो, सैयद बहादुर हूंदो। चो सुभान अल्लाह। सैयद में बहादुरी हूंदी आहे, छो त कंहिंजो पुट आहे साईं शेरे खुदा जो, कंहिंजो फर्ज़ंदा मुझे महबूब जी आल भी आ तो शेरे खुदा जो नस्ल भी आ। अल्लाह ताला जो वायदो हो, अली का घर भी वो घर है कि जिस घर का हर एक बच्चा जिसे देखो वही शेरे खुदा मालूम होता है। हुसैन बतालिया जो फर्जंद हो रहा बा, क्या जो फर्जंद हो? करबला में टिनो ॻाल्हायो, करबला में सुस्त थियो, हे पुछो चवंदा ना कि बीबी दी आवाज पई आउंदी है, ॿुधा अथव न? कुछ चुटकुरनि खे बि ॾियां, मतां चवनि त विसारे छॾियईं। बीबी दी आवाज पई आउंदी है, अड़े तुंहिंजे घर मां करे तुंहिंजे माउ जो आवाज ॿाहिरि आयो आहे? तुझी धीअ तुझी भेण करी ॿाहिरि आवाज कढंदी आहे जो तूं मुंहिंजे महबूब करीम जे नंगनि जे लाइ स्टेज ते ज़ाकिर तूं शराब पी चवीं थो त बीबी दी आवाज पई आउंदी है। शर्म कर, खुदा पाक जो कसम आहे। जॾहिं यज़ीदी इमाम हुसैन खे ॿाहिरां घेरो करे आया त महिल इमाम साहब करबला में फरमायो त मूंसां आराणियूं गॾहनि, नबी जो अहल बैत गॾा, महिरबानी करे तव्हां परे पंहिंजे लश्कर खे कयो, मुंहिंजे बच्चनि जे करे कुझु ख़्यालु कयो, मूंखे तव्हांखे शहीद करणो आहे त मां तव्हां सां सुभाणे हाज़िर आहियां। यज़ीदी चवण लगा त असांखे एतबार ई नथो अचे, जंहिं घर में औरत हुजे उते आवाज न थिए, तो असां औरतूं हल असांखे आवाज ई नज़र नथो अचे। इमाम हुसैन आली मकाम फरमायो तव्हांखे ख़बर कान्हे का, ए अहल बैत नबिया मोहम्मद करीम जा बचड़ा बचड़ियूं आहिनि, हिननि जे ज़ुबान ते उफ़ बि कान हूंदी आहे। असांजे शरीयत पाक में एतिरो त कानून आहे जो असां बुलंद आवाज़ सां औरत खे क़ुरान बि कोन पढ़ाईंदा आहियूं। पर्दो तो रसूलुल्लाह जे ज़ात खां वधीक हुयो ई कोन। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जे बानन ते इल्ज़ाम न हण, बीबी जो को आवाज कोन हो, खुदा जो कसम आहे साबिर घराणो, चओ साबिर घराणो। कामिल करबला में, चओ सुभान अल्लाह।
कामिल करबला में आया सूर्य शेर। केर आया सही? हिकड़ा सूर्य त ॿिया वरी कामिल करबला में आया सूर्य शेर। मारे मुसेरन जा ढूंढ कया ऊंढेर पो दहलिया उत दिलेर पसी हमलो मीर हुसैन जो। सख्ती शहादत जी निसोरो ईनाज के रिंद तरूड़न राज कजिए करबला जो। मुझे महबूब इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु उहा हिम्मत ॾेखारी, उहा बहादुरी ॾेखारी। जो शायर चवंदो आहे उसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है, उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है। सजदे तो सबने किए पर उसका नया अंदाज है, उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। जह दिहाड़े जाओ उन दिहाड़े नाने रसूलुल्लाह कनन में बांग चईया ओ हुसैन बांग नमाज ला ॾिबी तकबीर नमाज ला चइबी मां मोहम्मद तोखे ॼमण सां तलकी नथो कयां नमाज जी, नमाज फिटी न कजां। हुसैन नंढड़ो आहे हिक ॾींहं जो ॼावल आहे पंहिंजे नाने खे वर्दी थो ॾे। इहा करामत आहे मुंहिंजे हुसैन आली मक़ाम जी। या रसूल अल्लाह जे ज़बान बांग वारी मोहम्मद करीम जी आहे त ॿुधण वारा कन हुसैन जा। इलाहुल आलमीन जा महबूब नबी एड़ी तोखे नमाज पढ़ी ॾेखारी दोसा जो कह बि एड़ी कान पढ़ी हूंदी। खुदा जो कसम बराबर ॻाल्हि बि सच थी जो कातिल लईन मस्त था खंजर की वार में पर साबिर हुसैन मस्त था दीदार यार में। न मस्जिद में न मिंबर में न बैतुल्लाह के साये में नमाज इश्क अदा होती थी तलवारों के साये में। अब हुसैन जहिड़ी कंहिं नमाज पढ़ी मूंखे ॿुधा हुसैन सब्र कयो नमाज पढ़ी या हाय घोड़ा कई? भला इमाम साहब खटियो या हारायो? पोइ जेको खटंदो आहे तंहिंखे वाह वाह कंदा हो या हाय हाय कंदा हो? ॾाढे ज़ोर सां चओ, ज़ोर सां चओ, छा चवंदा हो? वाह वाह कंदा हो न। हाणे तव्हांजो कहिड़ो अक़ीदो आहे हुसैन खटियो या हारायो? खटियई न। पोइ खटण वारे खे चओ वाह हुसैन वाह, चओ चओ हाय हुसैन चवण वारनि जो अक़ीदो आहे त हुसैन हारायो आहे। वाह हुसैन चवण वारनि जो अक़ीदो आहे त हुसैन खटियो आहे। चल अल्लाह ताला जी ज़ात तव्हां असांखे हुसैन जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां यार न थको, हाणे मां इजाज़त थो घुरां। घड़ियूं त ॾिसो बाबा, घड़ियूं त ॾिसो। टे थी विया आहिनि। हाणे अल्लाह ताला जे दरगाह में तव्हां बि दुआ घुरो, मां बि दुआ घुरां। हाणे तव्हांजी बहादुरी तरी ॾिसां जॾहिं सभई किताब ख़रीद कयो। ख़बर पवंदी आशिकनि जी हाणे वाह 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 त कयो था, 3 कलाक त हलो भई ख़र्चड़ो बि त कयो न। नमाज़ जो किताब आहे, हिन में हुसैन आली मक़ाम जो शान लिखियल आहे। ही वहाबिन जे लाइ रद्द जो किताब आहे, हिन में ज़िक्र फ़िक्र जो बयान आहे। ही बि वहाबिन जे लाइ तप आहे, ही बि वहाबिन जे लाइ बरो आहे। हे वरी शीअन वहाबिन जे लाइ हिन में मुजादा किताबनि जे तरदीद लिखियल आहे। ही हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जी मकतूबात ख़त शरीफ़नि। हे सभु तव्हांखे हिते दुआ खां पोइ मिलंदा। इहे न थिए जो मां हे किताब वापसि खयो वञा। इहे ख़रीद कयो त ख़बर पइजी वञे इहा बि असां तव्हांजे लाइ दीन जी ख़िदमत करे रहिया आहियूं। अव्हांजे किताबनि ख़रीद करण मां असां मारियूं कोन था ठाहियूं, वरी ॿिया किताब छपाईंदा आहियूं। अल्लाह पाक तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार करे। साईं मोहम्मद इकबाल शाह साहब खे ख़ुदा ताला ख़िज़री हयाती अता फरमाए। उन जे भाउरनि खे, चाचनि खे, सौटनि खे, ख़ानदान खे सभिनी खे ख़ुदा ताला दीन जी वधीक ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हीअ जेका ओरे परे खां जमात आहे इहा ख़ुदा ताला उन सभिनि जा बेड़ा पार फरमाए। हमेशा साईं फरमाइनि था त हर महीने एकी थींदी रहंदी आहे। तंहिंजे करे तव्हांखे दावत हुजे हर महीने। अब्दुल रहीम त कोन अची सघंदो, जॾहिं ख़ुदा घुरियो त ईंदुसि, पर हर महीने जी तव्हांखे दावत हुजे। को न को आलिम ईंदो, दरवेश ईंदो। ख़ुदा मूंखे बि घुरंदो, मां बि ईंदुसि इंशाअल्लाह ताला। बहरहाल तव्हांखे इतला हुजे हर महीने जी 21 तारीख़ जी दावत ख़ुदा करण हुजे, 21 जो जी रात। या रसूल अल्लाह अल मदद मौलाना साहब वहाबन सां गॾिजी ईद वारे ॾींहुं
उज़हा करण जायज़ आ या न। अबा बद मज़हब सां जंहिं बि उज़हा में हिस्सो ॻंढियो त उहा उज़हा में हिकिड़ी वहाबीअ जी 6 सुन्ननि जा भाङा, त उन हिकिड़े वहाबीअ जे करे 6 जी उज़हा चट, माना जहिड़ी तव्हांजी लुढ़ी वई। समझो था न था? अहिड़े तरीक़े सां 6 सुन्नी 7 शियो त बि उज़हा लुढ़ी वई। रुगी उज़हा जी ॻाल्हि न ॿुधो। जेकॾहिं कंहिं ॻोठ में शियो या वहाबी कासाई आहे उन जी कुठी बि हराम अथव। ख़्यालु कंदा कयो ॻोठनि में गोश्त वठंदा हो न भा, कुकड़ जो गोश्त वठो, बकर जो वठो, ढगे जो वठो, पाॾे जो वठो, पहिरीं पक कंदा कयो त सीर कंहिं विधी आहे, छो त वहाबी जी ऐं शीअ जी कुठी बि हराम आहे। जे मौली साहब हाफ़िज़ मीर मोहम्मद मीर के किताब लिखियो आहे बिदअती बरेलियुनि जा अक़ीदा, उन में तमामु घणा इल्ज़ाम हया अथई। अवां महिरबानी करे उन जो जवाबु ॾियो। अबा मूंखे ॾे ॿुधायो। अबा हुन लिखिया आहिनि 36 सिफ़ा। घणा सिफ़ा? उन जो ही जवाबु। बिदअती बरेलियुनि जा अक़ीदा ई सचो इस्लाम, उन जो ही जवाबु आहे। सैफ़े सिकंदरी पढ़ो। हिकिड़े सवाल जो हुन 36 सिफ़ा लिखिया आहिनि, मां 350 सिफ़ा लिखिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह 10 साल गुज़री आहिनि, अञा मुल्ला मीरू खे ताक़त न आहे जो जवाबु ॾेई सघे। कंहिंखे ताक़त न आहे। साईं वहाबी था चवनि त औरतुनि जो पीरनि ते वञणु शरीयत में जाइज़ न आहे। भला पुछो वहाबिन खां तव्हां जूं ज़ालूं जो काठियूं करण वेंदियूं न जाइज़ आहे? अब ॻाल्हायो भला जे रेशम गली में कपिड़ो वठण वञनि त उते बि जाइज़ अथनि, सईनी माल ॾिसण वञनि त, बाक़ी पीर ते न वञनि। छो अदा? जेकॾहिं बापर्दा पर्दो फर्ज़ आहे, समझो था न था? बाक़ी ईअं न थिए जो हिकु धनु ऐं 13 रनू, इहो बि जाइज़ कोन्हे। अब ईअं न सही पोइ कुटी मथे ते ऐं ख़ैर जो हिकिड़ो धनु 13 रनियूं नचाईंदो वञे। मां तव्हांखे थो चवां लंघा मंगणहार सुञाणंदा हो? तव्हांजे मुल्क में आहिनि अलाए कोन्हनि? हाणे मूंखे ख़ुदा कारण ॿुधायो, अवां कंहिं लंघे खे चओ त 1000 रुपयो तोखे असां ॾींदासीं। 1000 घणो आहे भा? तूं महिरबानी करे पंहिंजी ज़ाल असांजे आॾो नचाए। नचाईंदो? लंघो चवंदो मां बेगैरत कोन आहियां, 1000 रुपए खे थुक बि कोन हणा, मां ज़ाल तुंहिंजे आॾो छो नचायां? हैफ़ बणा तूं लंघे खे बि मारे वियो जो सॼे ॻोठ जूं रनूं घर में गॾु करे विच ते लंघो बि हारे रनूं नचाईंदो आहे, तूं त लंघे खे बि मारे वियो। गैरत कर मुसलमान। पर्दो मुसलमान जे मथां फर्ज़ आहे। पीर ते वञे त बि पर्दे सां, कमकार सां वञे त बि पर्दे सां। बग़ैर पर्दे जे वञणो मस्जिद में बि जाइज़ कोन्हे को, बग़ैर पर्दे जे पीर ते वञणो बि जाइज़ कोन्हे। बाक़ी जेके बा पर्दा वञे, गैरनि जे साम्हूं न वञे, माण्हुनि जी भीड़ न हुजे, मेलो मलाखड़ो न हुजे, पंहिंजे मुल्क अल्लाह वारे जे मज़ार तां फातिहा पढ़ी अचे त को हर्ज कोन्हे, शरीयत पाक में मनो कान्हे। हिकिड़ी जमायत थी चवे त पीरान पीर जो अॼुकल्ह जे वलीअ ते कदम मुबारक कोन्हे। सच था चवनि? अबा पीरान पीर रहमतुल्लाह जो कदम कंहिं ते आहे? चओ वलीअनि ते। चओ कंहिं ते आहे? जेको चवे थो माते न आहे सो वली कोन्हे को। पोइ तोते त आहे कोन, वलीअनि ते इंशाअल्लाह ताला क़यामत ई कदम आहे। मौली साहब देवबंदी था चवनि त जनाज़े नमाज़ खां पोइ दुआ घुरणु जाइज़ कान्हे। अबा सुवाल उते कबो आहे जाते उमेद हूंदी आहे। देवबंदनि खे अलाह में उमेद आहे कान, तॾहिं वेचारा सुवाल कोन था। असांखे उमेद आहे, असां घुरंदासीं। ॿिए नंबर में हदीस में भी आए इज़ा सल्लैतुम अलल मय्यत फाखलिसू लहु दुआ। अवां जरी जनाज़ो पढ़ी फारिग थियो त दुआ घुरो। असांखे नबी जो हुकुम आहे ऐं उमेद बि आहे। हिननि खे न को हुकुम मिलणो आहे न को अलाह रसूल में उमेद, त पोइ छो घुरनि? हज़रत अली जो ॼाटो हज़रत उमर फारूक आहे या न? माखो छो थो पुछे? सूफ़ी सचल साईं खां पुछो। अवां सचल सरमस्त मञो था, पर माखो छो थो पुछे? शीयन खां पुछ न। अब्दुर्रहीम खां न पुछ। शीयन जे किताब जलाल उयून में लिखियल आहे, शीयन जे किताब एहतजाज तबरसी में लिखियल आहे, शीयन जे किताब हयातुल कुलूब में लिखियल आहे। मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां, शीयन जे किताब जा हवाला आहिनि। उहे सभु शिया पाण था लिखनि त हिकिड़े ॾिहाड़े हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा जी ख़िदमत में, अली साईं जे दरबार में हज़रत उमर साईं आया।
अची अर्ज कयो त मां नबी करीम जी हदीस पढ़ी आ केड़ी त कुल्लु हसबिल व नसबिल मुल्कतुल इल्ला हसबी व नसबी क़यामत जे दिहाड़े सभिनि जूं मिठियूं माइटियूं कटिजी वेंदियूं पर मां मुहम्मद करीम सां जंहिंजी मिठी हूंदी उहा कान कटबी ऐं प्यारा अली मां उमर खे शादीअ जी ज़रूरत कान्हे मिठी माइटी जी का ज़रूरत कान्हे पर तुंहिंजे घर में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾोहटी आहे प्यारा अली जेकॾहिं तूं मूंसां रिश्तेदारी मिठी माइटी कई त मां बि तव्हांजे ख़ानदान जो फर्द आहियां मां रुगो इहो चाहियां थो त क़यामत जे दिहाड़े मुहम्मद करीम जे मिटनि में मां बि हुजां शिया था लिखनि सुन्नी ते कावड़ न कजा शिया था लिखनि अली साईं चयो हज़रत उमर साईं खे तरस सुभाणे तोखे वर्दी ॾींदुसि हज़रत अली घर में आयो आहे करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा हा यफिरु शैतान मिन ज़िल्ल उमर हज़रत उमर जो अल्लाह उहो शान कयो आहे जंहिं जाइ तां इहो जवान लंघंदो आहे उतां शैतान परे भॼी वेंदो आहे असांखे इन खां वधीक ॿियो कहिड़ो रिश्तो आहे पोइ हसन करीमैन जे मर्दीअ सां शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला रिश्तेदारी कई आहे खुद शिया मञनि था शियनि जे किताब में आहे जाहिलनि सां मुंहिंजो वास्तो कोन्हे उनजे आलमनि पंहिंजे किताब में लिखियो आहे अचनि त मां उनखे ॾेखारिया खुद शियनि जे किताब में रिश्ते जी ॻाल्हि आहे ऐं सूफ़ी सचल साईं बि ॻाल्हि कई आहे सलात पढ़ तोखे ॿुधाए छॾियां अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि सचल साईं फरमाईंदो आहे ॿुधंदो आहे बा फरमाए थो पीर पीरा मुर्शिद मीरा चओ सुभान अल्लाह पीर पीरा मुर्शिद मीरा नाम गिधे जंहिंजे टुटनि ज़ंजीरा कामिल मुर्शिद कर दी हा यार दी घड़ोली भर दिया सुभान अल्लाह त चओ कामिल मुर्शिद कर दी हा यार दी घड़ोली भर दिया अॻिते ॿुध यारा को जो नहीं मनेदा चो सुभान अल्लाह यारा को जो नहीं मनेदा मुफलिस ते मफऊल रहेंदा तरक तिन्हा तू कर दी हा यार दी घड़ोली भर दी हा चो सुभान अल्लाह अॻिते फरमाए थो है दामाद अली दा उमर चो सुभान अल्लाह है दामाद अली दा उमर कलसूम बीबी दा शोहर साख सची में भर दी हा यार दी घड़ोली भर दिया साख सची भर दी ते दिल भर दी हा यार दी घड़ोली भर दिया तव्हां अमरोटी खाई खे छो नथा मञो अबा छो मञूंसि वहाबी खे मञूं ॻाल्हायो आहे तव्हां पोइ वहाबी खे असां कोन मञींदासीं उन वक़्त में सुन्नी हो जॾहिं हुन जो पीर जहिड़ो हो हज़रत भरचूंडी शरीफ़ वारो अबा कहिड़ो चओ चओ कहिड़ो बुज़ुर्ग भरचूंडी शरीफ़ वारो भरचूंडी शरीफ़ वारे जो बैयत हो उन खां बैयत करण खां बाद में पोइ जॾहिं बुज़ुर्ग गुज़ारे वियो त देवबंद वञी वहाबी थियो हिते सिंध में अची तक़वियतुल ईमान जो तर्जुमो कराई उहो किताब तक़वियतुल ईमान जंहिंमें लिखियल आहे त मुहम्मद जी इज़त वॾे भाउ जेतिरी आहे जंहिं किताब में लिखियल आहे त मुहम्मद मरी मिटी थी वियो आहे जंहिं किताब में लिखियल आहे त मुहम्मद खे भित जे पुठियां जी बि नज़र कान्हे हाणे तव्हां कलमो भरे ॿुधायो त अहिड़े खे असां मञूं कोन मञींदासीं ॿियो साल आहे त देवबंदनि जे उज़हा जी वहड़ी ईद जे राति मरी वई चवनि था त क़बूल थी वई माशा अल्लाह कंहिंजो काव खणी उहो लोलो चई आई अबे जे नियत अहदनामो मोल माण्हूअ जे मुंहं जे अॻियां रखिजे या न माखो अहदनामे जी ॻाल्हि था पुछो वहाबिन जे मौलवीअ लिखियो आहे त अहदनामे में त बरकत आहे पर जेकॾहिं कामिल मुर्शिद जो नालो क़बर में रखिजे त पुछणो माफ़ आहे सम्झो था न हे वहाबी था चवनि मुर्शिद जो नालो अहदनामे में त अल्लाहुम्म फातिर समावात वल अर्द रब्बुल आलमीन जे तौहीद जो नालो आहे जिथे रब जो नालो ईंदो त बेड़ा ई पार थी वेंदा ॿिए हिकिड़े वहाबी वरी पंहिंजे किताब में लिखियो आहे त मुर्शिद करीम खे मां अर्ज़ कयो त साईं कुर्बान वञाए वारो कर छा बा कयां इहा जुती त मूंखे ॾे
पीर चयो बाबा मांखे आहे ई हिकिड़ी जैसे तोखे ॿी नई थो वठी ॾियां इहा मांखे ॾे जागो था निंड अथव हाणे तव्हां बि चरीअ खे चोरे छॾियो आहे चई इहा जुती मांखे ॾे अबा छा मांखे आहे हिकिड़ी साईं तोखे नई थो वठी ॾियां पुराणी मांखे ॾे अबा वठ पीर खे नई मिली पीर ख़ुशि थी वियो जुती खणी जो लॻो ठाहियो त पुटनि चयो अबा छा आहे कि साईं पीर साहब जी जुती छो आंदी थी जे मां तव्हांखे वसीयत थो कयां जंहिं महिल मरी वञा त साईं जे जुतीअ जो हिकिड़ो लितर हिन कच्छ में विझिजो ॿियो लितर हिन कच्छ में विझी मूंखे पूर जो मुंहिंजो ईमान आहे तां पुछाणो माफ़ थी वेंदो पर मां थो चवां वहाबी खे उहे लितर उते लॻंदा पंहिंजो पाण सां सामान खयूं थो वञे बाक़ी जे अक़ीदे ईमान वारो हूंदो त अल्लाह जे वलीअ जो नालो बि कम में ईंदो आहे मुझा मौला हाणे सभिनि जा बेड़ा पार कर वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन या अल्लाह असां जूं दुआऊं क़बूल फरमा या अल्लाह असां सभिनी जा बेड़ा पार फरमा या अल्लाह पंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी मोहब्बत नसीब फरमा या इलाहुल आलमीन साईं शाह साहब जे दरगाह खे क़यामत या आबाद फरमा ही रोज़े धणी जो फैज़ आहे जेको क़यामत ते हलंदो रहे मुंहिंजा मौला ओरे परे खां जमात हली आई आहे सभिनी जा बेड़ा पार कर सभिनी खे मुंहिंजे हबीब करीम जी मोहब्बत नसीब फरमा सभिनी जे सदके मुंहिंजा मौला असांजा गुनाह माफ़ कर मुंहिंजा मौला बीमारनि खे शफ़ाऊं अता फरमा कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा तंग दस्तनि खे हिलाल जी रोज़ी नसीब फरमा उहे कम करा जंहिंमें तू राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे या इलाहुल आलमीन मुंहिंजे महबूब जे मदीने तैयबा जो बार बार हाज़िरी नसीब कर बैतुल्लाह शरीफ जी बार बार हाज़िरी नसीब फरमा या इलाहुल आलमीन हिन महफ़िल में जेतिरा भी सवाली हल मूंखे ख़बर न आहे कहिड़ा सवाल खणी आया आहिनि तू अलीम बिज़ात सुदूर सभिनि जा जाइज़ मतिलब पूरा फरमा मौला ही आधी रात जो टाइम आहे रात जा 3 थी विया आहिनि मुंहिंजा मौला ही इजाबत वारी घड़ी आहे हिन घड़ीअ में जेको दुआ घुरंदो सा क़बूल थींदी आहे रब्बुल आलमीन सभिनी सवालनि जा सवाल पूरा फरमा सभिनी जे दिल जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा बिबरकत अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह साईं इकबाल अहमद शाह सलातो सलाम पढ़ंदा को बि न वञे आल बैत जो सलातो सलाम ॿुधी पियो वञो सरवर ते आना कुट सलाम सारे आलम जे सरवर कुंत कनज़न मखफियन जियाल बुलबाब कुंत कनज़न मखफियन जियाल बुलबाब उनय मंज़र ऐं मज़हर ते